भी कोने मुस्तफा फरमायो सदकता अबू बकर तू भी सच तो चमिया सहाबा दी जमात मौजूदा अर्ज ता कल मुंजा प्यारा आका अबू जेल जी बकवास जे मथे अवा चयो त सच ता चवा अबू बकर जे फरमान जे मथे अवा चयो त सच ता चवा मुंजा आका हकीकत केड़ी आ अल्लाह दे हबीब फरमायो अचो तवा के हकीकत तो बुधाया जो चेहरो मिसले चिक वांगरा आईने वांगरा जेको उन में निहारी दुआ वो मुखे दिसी कोन सकंदो आ बल्कि पंहिंजो चेहरो पाण ॾिसंदो आहे। अबू जेल अगर मुंह में निहारियो आ पंहिंजी शक्ल ॾिसी वियो आ तॾहिं पुछड़ो पियो चवे आ हे अबू बकर अगर तो मुंह में निहारियो आ त तो भी पंहिंजो नूरानी चेहरो ॾिठो आ अञा मूं मुस्तफा जो शान खुदा इतां खां भी मथे फरमायो चो तो मुस्तफा शान आवाजो शाहिया चो सुभान अल्लाह ऐ मुस्तफा शान आवाजो शाहिया अज तई एड़ी रब तो जेड़ी अज तई एड़ी रब तो जेड़ी ऐ तस्वीर न जी चाहिया मुस्तफा शान आवाजो शाहिया ऐ दावर जादीदार अवामा आया नजर अलवार अवामा सही जे तू गिरटो तेर बकिरटो कुरान दिनी गवाहिया मुस्तफा शान आवाजो शाहिया मुस्तफा शान आवाजो शाहिया सुभान अल्लाह। महबूब जा गुलामो न प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत करण वारा असाई तवा ना रसूलुल्लाह सा जंगन जा जानवर भी मोहब्बत फरमाइंदा वा रसूलुल्लाह सा पखी ऐं परंद भी मोहब्बत फरमाइंदा वा रसूलुल्लाह सा आसमान जा फरिश्ता भी मोहब्बत फरमाइंदा वा रसूलुल्लाह सा उठरा भी मोहब्बत फरमाइंदा वा रसूलुल्लाह सा हर किस्म जो जानवर अल्लाह जे हबीब सा मोहब्बत कंदो अज असाई जेका पाण माखी पिया खाऊं जेके शहद चवन था माखी चवन था महबूब जा गुलामो इन माखीअ जे अंदर मिठास किथां खां आई आ कियां खुदा पैदा फरमाए असाई तव्हां त रुगो खाईंदा रहंदा आहियूं पतो त करे भी कोन पवंदो आहे पोइ जॾहिं वञी को पेट में असर पैदा थींदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त हिन जे अंदर हरकत कुछ न कुछ आहे। अब आए ना असा के खान जे टाइम सब कुछ जायज आ बाकी करण जे टाइम सब कुछ नाजायज ठीक हो तो सगया मुसलमानों या खायण नाजायज हुंजा त मानू खाई न सगया बाकी खायण का बाद में वरी उलट मारका पैदा थियन या गाल गलत आए पेरे खाले त मानू करे ही ना न खाए या एला माखी आए जे इतई मिठास आई शिफा आई रहमत आई बरकत आई छा फायदो आए इन में केड़ी हरकत आए दरूद शरीफ मोहब्बत पढ़ो तो बुधाइंदो अलाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। महबूब जा गुलामो हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह जो सुभान अल्लाह कुर्बान उन ज़ात ता वञा जेके अल्लाह ताला एॾे शान वारो मालिक बनाए करे रवानो फरमायो अज असाई तव्हां छा था करियूं लक़द मन अल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला अल्लाह फरमायो मोमिनो तव्हां जे मथे मूं एहसान कयो आहे या अल्लाह कहिड़ो एहसान आहे असां के मुसलमान बनायो है असां के इंसान बनायो असां के काबो ॾिनो है असां के कुरान ॾिनो है असां के नमाज ॾिनो इहो एहसान आहे अल्लाह फरमायो सब एहसान हिकड़े पासे ते आमना जो लाल ॿिए पासे ते वॾे खां वॾो एहसान आहे चओ सुभान अल्लाह मूं नमाजूं तव्हां के मस्जिदूं तव्हां के कुरान तव्हां के इस्लाम तव्हां के हर शइ तव्हां के ॾिनी आहे पंहिंजो काबो शरीफ तव्हां के ॾिनो आहे पर एहसान कोन जतायो मदीने वारो मीर ॾिनो आहे त हाणे एहसाननि जो बि एहसान
एहसान आ फज़लन जो भी फज़ल आ अगर वो आमना जो लाल न अचे न काबो अचे न मको अचे न आर्श अचे न फर्श अचे न आसमान अचे 1,24,000 अंबिया किराम कमो बेश्त धरती ते कोन चना पर सदको सब आमना जे लाल मुहम्मद रसूलुल्लाह जदे एतरे सदके वारो नबी आयो त पो असां उन तां सो सदको न थियूं आ असां त पाजी जान असां जा माल हर शइ अल्लाह जे हबीब तां कुर्बान कंदा रहंदासीं ऐं चवंदा रहंदासीं त तुंहिंजे शान मथां कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां ऐं कुर्बान नबी कया गोर बचा ऐ जिंद जान नबी तुझे शान मथा चो सुभान अल्लाह ऐ तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी कया गोर बचा जिंद जान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी तुझे शान मथा महबूब जा गुलामो उना काजेला हर शय कुर्बान थींदी रही साईं फरमाए तो सहाबा इकराम जी जमात अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु पिया वञनि ना जंग का मोटी पिया वापस पिया अचना हिकड़ी जगह ते जबलन जे जुर जे अंदर आमना जो लाल बैठो आ चो सुभान अल्लाह मदीने वारो मीर बैठो आ अज असाई तवा केतरा ताकत वारा आयूं पैसे वारा आयूं हैसियत वारा आयूं पाण के अल्लाह जे छा में छा लेकिन याद रखो आ और ना आका जी आजी ऐं के सारी एतरी आए जो सहाबा जे विच में पट ते अल्लाह जो हबीब बैठो पियो आ का चटाई काने आ को बिस्तरो कोने आ कुर्बान वञा उन आमना जे लालता वरी जेके सहाबा साईं सां गॾु आहिनि उन्हनि जो भी खुदा ताला शान ही निरालो फरमायो जॾहिं वेही करे ताम पे खाइण जो इरादो कयूं मानी पिया खाईना अॻिते ताम रखियो आ पर उन मानीअ में खाइण ला का अहिड़ी शइ कान्हे आ जंहिंसां मानी खाईना रुखी मानी पिया खाईना ए रुखियूं मानियूं खाई करे पेट ते पत्थर ॿधी करे इस्लाम जे झंडे खे अहिड़ो बुलंद कयो आ जो क़यामत ताईं कंहिं काफ़र खे ताक़त कान्हे जो इस्लाम जे झंडे खे हेठि करे सघे इंशाअल्लाह असां ताम क़िस्मनि जा खाई वञूं आ नमाज़ बि असां वटां नहीं थी सघे त पोइ ॿुधायो असां वटां जात किथां थी सघंदो आहे जेके ॾाढो क़िस्मनि जा मानियूं खाईना ताम खाईना खाधे पीते मां डाई न थी आहे पोइ सुभाणे वरी डॉक्टर जे हवाले वञी थींदासीं बाबा ॾे ॾिसे त का बीमारी लॻी अलाए बीमारी ख़ुदा जा बाना तूं ओघराई अला जॻह बि कोन छॾींदे त पोइ बीमारी आख़िर छंदे ओघराई अला जॻह ई न छॾींदा त पोइ बीमारी थींदासीं उहे सहाबा हुआ जेके यकीन ॼाणो महबूब जे ज़माने जे दौर जे अंदरि हिकिड़ो हकीम साहब अचे वेठो आहे सुभान अल्लाह चओ त ॿुधाईंदो हलां ॻाल्हि हाणे आख़िरी कंदोसीं अवां जे पोज़ीशन जे मुताबिक़ चला करे अगरि अवां बि गिरंदा रहंदा आहियूं त पोइ असां माॻी अवां खां पहिरियां ई पूरा लॻा पिया आहियूं दुरूद शरीफ़ पढ़ो मोहबत सां चओ त सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह साहब अचे जॾहिं वेठो साईं जे ज़माने जे अंदरि महबूब जे दौरे हयात तय्यबा जे अंदरि हकीम साहब इलाज करण जे नियत सां अचे वेठो आहे हिकिड़ो हफ़्तो गुज़रियो ॿियो हफ़्तो गुज़रियो महीनो सारो पूरो गुज़री वियो लेकिन बीमार अचण वारो नामो निशानी कोन्हे चओ सुभान अल्लाह हकीम साहब उन्हनि खे घुराए करे पुछा कंहिं ॾियो ख़बर तव्हांजे इलाइक़े में को बीमार न पियो अचे हा छाजे करे नथो अचे हा चयूं त साईं बीमारीअ जी ॿी वजह काई कान्हे हा उन्हनि ॿुधायो त असां जंहिं महिल ताम खाईंदा आहियूं तंहिं महिल बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे खाईंदा आहियूं चओ सुभान अल्लाह ॿियो नंबर साईं उन ताक़ीम चयो त ठीकु आहे बिस्मिल्लाह त आहे बरकत आहे रहमत आहे शफ़ात आहे
बीमारियुनि जो इलाज आहे, ज़हर हुजे असो न करे इहा त ॻाल्हि सम्झ में अचे थी, पर ॿियो को अमल को आहे या चई त ॿियो अमल कोन्हे आहे। असांखे मुस्तफ़ा जी सुन्नत ऐं मुस्तफ़ा जे तरीक़े जे मथां असां मानी खाईंदा आहियो। महबूब जो फरमान आहे, जॾहिं तव्हांजे पेट में 2 टे गिरहनि जी गुंजाइश हुजे आ पोइ हथ कढी छॾियो, इंशाअल्लाह बीमारी तव्हांजे करीब बि कोन थींदी। चओ सुभान अल्लाह। हाणे हकीम इन टाइम ते चयो त बाबा ॿी ॻाल्हि ई कान्हे आ, इहा महबूब जो फरमान था कुर्बान वञा, तव्हांखे तरबियत ई अहिड़ी ॾेई छॾे या जेको बीमार थियण वारो नामो निशान कोन्हे आ। असां चाहींदासीं त अॼु मौक़ो मिलियो आहे, पहिरियों अहिड़ी डोंकी वॼायो जो ॿेॾे अॻुवारो बि यादि करे आ। या त पतो कोन्हे त अॻुवारे ख़बर पवे या न पवे, बाक़ी तुंहिंजो हाल पुछां छा थींदो रहंदो ना, या बेवकूफ़ी जहलत आहे। ताम ज्यादा खाइण सां को सेहत कोन बणजंदी आहे, ताम थोरो खाइण सां सेहत बणजंदी आहे। ताम थोरो खाइण सां इंसान खे इबादत करण जो मौक़ो मिली वेंदो आहे। अल्लाह वारा इन जप जे करे यकीन ॼाणो ताम जे करीब बि कोन ईंदा हुआ। मुख़्तसर ताम खाई करे अल्लाह जे ज़िक्र में लॻा पिया हूंदा। घाटो ताम खाइण इंसान जो ज़मीर मुर्दा थी वञे थो। घाटो ताम खाइण सां इंसान वटा ख़ुदा जी हक़ानियत इबादतूं हली वञनि थियूं। घाटे ताम खाइण सां इंसान जे अंदर सचाई तबाह थींदी वञे पई आहे। हिन जे अंदर बुछड़ायूं ऐं बुरायूं पंहिंजा अॾा क़ाइम कंदियूं पई वञनि। अल्लाह वारा जेके मुख़्तसर ताम खाई करे ख़ुदा जे दीन जे इस्लाम जे परचम खे क़यामत ताणी बुलंद फरमाईंदा रहिया। और महबूब जा गुलामो, सहाबा जी जमात वेठी पई आ, ताम पिया खाईंदा, लेकिन उते मानी खाइण जहिड़ा का बि शइ कान्हे। अचानक अल्लाह जे हबीब जे कन जे वेझो साईं जे माखी वारी मुंह अचे पहुती आ। उन टाइम ते आवाज करण शुरू कई आ। अल्लाह जे हबीब पुछा पियो करे आ, छा पई चवे? अर्ज पई करे, मुंहिंजा प्यारा आका, अवां मुंहिंजे हिकिड़े गुलाम खे पंहिंजे के रवानो करियो आहे। हिन जबलनि जे जुर्म जे अंदर मूं माखी तयार करे रखे आ। मुंहिंजा आका इहा खणी आणियो त तव्हांजा गुलाम इन सां गॾु मानी खाईंदा रहनि। महबूबे करीम हज़रत अली साईं खे रवानो फरमायो आहे, वञ प्यारा अली, उन जबल जे जुर्म हुआ माखी खणी अचा। जॾहिं अली साईं पोयां पोयां वेठो वञी माखीअ ते पहुतो, उहे सभु मुंहुं उतां खां हटी वियूं आहिनि। उन टाइम ते माखीअ खे खणी करे हाणे महबूबे करीम जे अॻियां रखी वेठो आहे। हाणे शुरू कयूं आहे, वरी दोबारा माखीअ जी मुंहुं अचे पहुती आहे, आवाज़ वेठी करे आहे। अल्लाह जो हबीब पुछा पियो करे आहे, हाणे छा पई चवे आहे? पर साईं उन सां ॻाल्हाइण शुरू कयो आहे त माखी ॿुधा, हिन माखीअ जे अंदर मिठास किथां का पैदा थींदी रहंदी आहे। अर्ज़ कंदी आहे, मुंहिंजा प्यारा आका, असांजे अंदर हिकिड़ो सरबराह मौजूदु आहे। असां जॾहिं रस चूसे चूसे मुख़्तलिफ़ वणनि जा चूसी करे गॾु कंदा आहियूं, पोइ गॾु करे हिकिड़ो तव्हांजे मथे दुरूद सलाम पढ़ंदो आहे। असां बि तुंहिंजे मथे गॾिजी दुरूद पढ़ंदा आहियूं। माखी मिठी बलदी वेंदी आहे। असां पढ़ंदा आहियूं, सभई जॾहिं वज़ीफ़ो शुरू कंदा आहियूं तस्बीह जो, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह जॾहिं पढ़ंदा आहियूं, दुरूद सलाम तव्हांजे मथे पढ़ंदा आहियूं। मुंहिंजा आका इहे मुख़्तलिफ़ वणनि जा रस चूसे आणींदा आहियो। हर कंहिंजो अलॻि अलॻि ज़ाइक़ो आहे, हर कंहिंजो अलॻि अलॻि ज़ाइक़ो आहे, पर ज़ाइक़ो जॾहिं तब्दील असांखे हिकिड़ो ई बनाइणो आहे ज़ाइक़ो, त पोइ मुस्तफ़ा जी सलात पढ़, इंशाअल्लाह हिकिड़ो ज़ाइक़ो सिबननि मां ईंदो रहंदो। चओ सुभान अल्लाह। अगर सलात न हूंदी आहे त पोइ ज़ाइक़ो बदिलजंदो वेंदो रहंदो। अल्लाह माफ़ करे पोइ इहो ज़ाइक़ो कड़ाल में तब्दील थी वेंदो, नफ़रत में तब्दील थी वेंदो, बुग़्ज़ में तब्दील थी वेंदो, अदावती में तब्दील थी वेंदो। ना सभु उम्मती आहियूं मुस्तफ़ा जा, गॾिजी करे महबूब जे मथे दुरूद सलाम पढ़ो। अल्लाह दिलनि जा हसदनि खे ख़त्म करे तव्हांजे दिलनि में इस्लाम ऐं मुस्तफ़ा जी मुहबत दाख़िल फरमाए छॾींदो। चओ सुभान अल्लाह। ऐं असां तव्हां जेको दुरूद सलाम अगर पढ़ंदा रहंदा आहियो, मदीने वारी मीर फरमाइनी अस्माउ सलात नाहली मुहब्बती वारफुम, आऊं पंहिंजे आशिक़ जी दुरूद सलाम पाण ॿुधंदो आहियां। चओ सुभान अल्लाह।
थोर को आवाज मथे कढो त बेहतर आहे। हाँ न छा तो करियां पाण ॿुधंदो आहे। रुगो ॿुधण वारी ॻाल्हि ते ॻाल्हि हुजे हा त बि सम्झ में पई अचे हा। महबूब फरमाइनी अस्माउ सलातन वारफुम आऊं मुस्तफा ॿुधंदो बि आहियां पर इन सुञाणंदो बि आहियां त किथां पियो पढ़े आ। चओ सुभान अल्लाह। हा नबी पाक फरमाऊं सुञाणंदो आहियां तूं भले किथां बि पढ़े आ। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो साईं सुञाणंदो बि आहे ॿुधंदो बि आहे। हिकिड़ी ॻाल्हि आहे त नबी पाक फरमा आऊं पाण दुरूद ओ सलाम तो ॿुधां। आऊं पाण दुरूद ओ सलाम बी हदीस पाक में आए के फरिश्ता ने करे साईं जे रोज़े अनहर जे मथा पुजाईंदा साईं तो जे आशिक प्यारे जमाती मुसलमान उम्मत मोमन दुरूद सलाम पढ़ियो आ। महबूब साईं फरमाए तो कबूल तो फरमाया। चओ सुभान अल्लाह। बई ॻाल्हियूं सीधियूं आहिनि इन में को बि फर्क कोन्हे आ। मुस्तफा फरमाए तो आशिक जेको आ दिल सां पढ़े पियो इन जी आऊं पाण ॿुधंदो आहियां। चओ सुभान अल्लाह। वरी जेको तोरो कमजोर थी पड़े तो इन जो वरी फरिश्ता हाणे पुजाइन त साईं हाणे फर्क ॿिन्ही जे अंदर पाण ई ॾिसो आहे। हो इश्क मां तो पढ़े ही हो मसरूर थी तो पढ़े ही मजबूर थी तो पढ़े। आका हाणे छा था चओ आहे। मुस्तफा फरमायो मसरूर थी पढ़ण वारे जो आऊं पाण ई ॿुधंदो आहियां मजबूर थी पढ़ण वारे जो फरिश्ता हाणे पुजाईंदा आहिनि। चओ सुभान अल्लाह। चओ त सरकार पंहिंजी सलवात ॿुधंदो वाहे मदीने में आ हजरत पाक हयात ॿुधंदो वाहे मदीने में। चओ त सरकार पंहिंजी सलवात ॿुधंदो वाहे मदीने में आ हजरत पाक हयात ॿुधंदो वाहे मदीने में। चओ सुभान अल्लाह। आ हजरत पाक हयात ॿुधंदो वाहे मदीने में सरकार पंहिंजी सलवात ॿुधंदो वाहे मदीने में आ हजरत पाक हयात ॿुधंदो वाहे मदीने में। सुभान अल्लाह। महबूब जा गुलाम रसूलुल्लाह दुरूद सलाम पाण ॿुधंदो रहंदो आहे। असांजो ईमान आहे यकीन आहे भरोसो आहे। साईं ॿुधंदो बि आहे साईं ॾिसंदो बि आहे कि दुरूद सलाम पढ़ण वारो उम्मती आहे। अचो आहे तव्हांखे हिकिड़े किताब जो हवालो तो ॿुधाईंदो हलां जेको किताब बि अल्हम्दुलिल्लाह अहिड़ो शख्सियतनि लिखियो आहे जंहिंजे अंदरि दुरूद सलाम जी वॾी फज़ीलत लिखे पई। सुभान अल्लाह। चओ त ॿुधायो सुभान अल्लाह। हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। भाऊ निंड तक थी अचेव हथ मथे खणो जेके अचे थी सो। समझी आयो न हाणे त कोन ईंदी वरी दोबारा इंशाअल्लाह। लिखियल आहे कि जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबरानी शरीफ जी हदीस पाक नूरुल ईज़ा अरबी जो किताब आहे जंहिंजे हाशिये जे अंदर लिखण वारो मौलाना एजाज अली देवबंद मसलक जो इमाम आहे। सुभान अल्लाह। चओ न इन आलिम दीन लिखियो आहे। असां दुआ था करूं अहिड़े आलिम जी क़ब्र जे मथां ख़ुदा करोड़ूं रहमतूं नाज़िल फरमाए जंहिं रसूलुल्लाह जो दुरूद सलाम लिखियो आहे। चओ सुभान अल्लाह। महबूब जा गुलामो लिखियई आहे कि जेको नबी पाक जे मथे ॾींहं जे अंदरि 20 मरतबा दुरूद सलाम पढ़ंदो अल्लाह उन जे मथे 100 रहमतूं नाज़िल फरमाईंदो। घणियूं रहमतूं नाज़िल फरमाईंदो ॻाल्हाइण जी कोशिशि करियो थोरो। घणियूं रहमतूं 100 रहमतूं। अगर इंसान 100 मरतबा दुरूद सलाम पढ़ंदो आहे त अल्लाह ताला छा कंदो आहे कुतिब बैन ऐनैहि बराअतुम मिनन निफाक व बराअतुम मिनन नार। इन जे ॿिन्ही अखियुनि जे विच में लिखियो वेंदो त ही दुनिया जी हर मुसीबत खां आज़ाद आहे पर जहन्नम खां बि आज़ाद आहे। चओ सुभान अल्लाह। हाणे अंदाज़ो लॻायो दुरूद सलाम पढ़ण वारे जो दुनिया जी हर मुसीबत खां आज़ाद पर जहन्नम खां बि आज़ाद आहे। या सबोरिया है रसूलुल्लाह जो दुरूद है तंहिंमें बरकत ही बरकत है रहमत ही रहमत है अज़मत ही अज़मत है उम्मत ला फायदो ही फायदो है। नफरतूं हसद हटाए करे हर मुसलमान पंहिंजे आका सां मोहब्बत करे। मुसलमानों अज पंहिंजे आका खां अगर पुठीरा थी वियासीं सुभाणे कब्र जे अंदर वो रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचींदो। सुभाणे महशर जे मैदान में आमना जो लाल अचींदो जिते असांजा पड़ोसी जिते असांजा दोस्त जिते असांजा रिश्तेदार जिते असांजी मोहब्बत करण वारा अज जिन्हनि जे ख़ातिर पियो पेर फटाईंदो वञे उहे
उहे सुभाणे तोखे हुन क़ब्र में कारीअ में रखी हलिया वेंदा। पोइ छा चवंदासीं त उते अचजा मिठा मदनी, उते अचजा ऐं मिठा मदनी, जिते पंहिंजा छॾे वेंदा ऐं मिठीअ जामण विझी मोते गमन में हो गॾे वेंदा ऐं मिठीअ जामण विझी मोते गमन में हो गॾे वेंदा। उते अचजा मिठा मदनी, उते अचजा मिठा मदनी, जिते पंहिंजा छॾे वेंदा ऐं मिठीअ जामण विझी मोते गमन में हो गॾे वेंदा। हर शइ अल्लाह ताला ॼाण वारो आहे। केरु ॼाण वारो आहे? ॻाल्हाइण जी कोशिश कर। केरु ॼाण वारो? इज्जत ज़िल्लत रोज़ी रिज़्क़ शान माल मक़ाम मर्तबो सब अल्लाह जी ज़ात आहे। ॼाण वारो हो आहे, मालिक आहे, लेकिन ॾींदो वरी महबूब जे सदके में आहे। चओ सुभान अल्लाह। ॾींदो हो आहे, सदको मुस्तफ़ा जो आहे। त हाणे अंदाज़ो लॻायो जंहिंजो सदके मिले हा त पोइ हुनजी तारीफ़ करण कहिड़ो ऐब थी थो वञे, कहिड़ो हर्ज थी थो वञे। महबूब जा गुलामो, रोज़ी रिज़्क़ जेको असां ई तव्हां जे हिन हाल जे अंदरि केतिरो अॼु मामलात परेशान, मुस्लमान इंसान परेशान, रोज़ी अला रिज़्क़ अला कारोबार ला, कारोबार नथो मिले। अगरि मिले थो त बरकत कान्हे, बरकत कार जे आणी ना कमायो राति ॾींहुं महिनत हणा, लेकिन अरिड़ों जा 19-20 थियण वारी कानी नज़र नथी अचे। को मवाली हो वीचारो जागो था न हिते उनजे सां अलॻि ॻाल्हि, पर हूअं मुतलक तो ॻाल्हि करियां। और हिते हर एक पधरो करे बीह रहो। मवाली हुयो हिकिड़ो त को संजीदो सारा तो समझदार माण्हू, इन खां पैसा वरतई कुछ त मूंखे पैसा ॾे, नशो पतो करणो। छा करणो? नशो पतो करणो आहे। त नशो पतो अल्लाह माफ़ करे। अॼुकल्ह अलाए कहिड़ो कहिड़ो ज़माने जो हले थो आहे। शराब जे तरियाक जे अफीम जे फेफीम अलाए कहिड़ा अहिड़ा नाला नाला रखी करे नबी पाक फरमा आख़िरी ज़माने में नशो कंदा, लेकिन नालो तब्दील करे माण्हू नशो कंदा त इहा न आहे फिलाणी शइ। हालांकि हक़ीक़त हूंदी इहा ई, लेकिन नालो शइ जो तब्दील हूंदो रहंदो। असां शयुनि जा नाला तब्दील करे जॾहिं शराब बुछाई बुराई इस्लाम जे अंदरि सख़्त तरीक़े सां मनाए, न रब्बुल आलमीन इजाज़त थो ॾे, न मदीने वारो मीर इजाज़त, न सहाबा इजाज़त था ॾियनि, त पोइ असांजी मुस्लमानी किथां गांधी शुरू थिया? नबी पाक पारां असांजी ॻाल्हि मती मञण लाइ तयार कोन्हे, न सहाबा जी ॻाल्हि मञण लाइ तयार आहे, न क़ुरान जी ॻाल्हि मञण लाइ तयार आहे। पोइ असांजी मुस्लमानी कहिड़े तरीक़े सां कहिड़े ज़माने खां शुरू थी थिए जिते न को क़ुरान हो, न को हदीस हुई, न को सहाबा हुआ। असां हितां खां मुस्लमानी शायदि आंदी आहे, तॾहिं त असां का ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे। न जेका शइ अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हराम कया, सा अॼु बि हराम, सा क़यामत ताणी हराम थी सघे थी रहंदी आहे। त उन मवालीअ छा कयो? उन खां पैसा घुरिया त मूंखे कुछ पैसा ॾे त नशो पतो करियां। उन चयो त बाबा का खाधो नहीं खाया, बच्चे के खाराया, त आऊं तोखे ॾियां थो, बाक़ी नशे पते जे करे आऊं तोखे ॾियण लाइ तयार न आहियां। चयो खाधे पीते जो सो अल्लाह जो ज़िम्मो आहे। चओ सुभान अल्लाह। अबा कंहिंजो ज़िम्मो आहे? अल्लाह जो ज़िम्मो आहे। अल्लाह ताला उन ज़िम्मो खणी छॾियो आहे त रोज़ी रिज़्क़ मालिक असां ॾींदो। हाणे ॻाल्हि ॿुध, नशे जो मामलो आऊं अल्लाह नु वठी को थो सघां। हाणे बहितर त इहो तूं ॾे सही। हाणे आऊं नशे लाइ करे अल्लाह नु वठां इहो ठहे को थो आहे। बहितर त इहो कमु तूं कर, पोइ रोज़ी रिज़्क़ पाणी मालिक ज़िम्मो खयों सो अॼु हूअं ई ॾींदो, मगी बग़ैर चवण जे बि। हेॾां होॾां करे वराईंसि, पर आख़िरकार कुझु पैसा वरितईंसि, कुझु हुन ॾिना ई। मवाली पंहिंजो निकिरंदो वियो, छंडजंदो अॻियां वञा। ॻोठ जे अंदरि तंबू लॻो पियो आहे, शादीअ जो सिस्टम लॻो पियो आहे। ही मवाली उन तंबूअ जे अंदरि वञी घिड़ी पियो। ही पोयां जिन ॾोकड़ ॾिना उहो बि हुन जे पोयां पोयां वेठो वञे। वञी ॾिसे आ नारिया त मवाली हिकिड़े कुंड जे अंदरि वेठो पियो आहे। दस्तरखान लॻा पिया आहिनि, वॾा वॾा माण्हुनि जा ताम तयार लॻा पिया आहिनि। ही वीचारो हिकिड़े कुंड जे अंदरि वेठो पियो आहे। जॾहिं दस्तरखाने जे मथे मानी ताम लॻाइण शुरू कयूं
त उन दस्तरखाने ते ताम लगाइण वारे खां बत जो मानीअ जो जेको तश्त आहे डाकू आहे उहो उन खां किरी पियो बत वारो बिरयानी वारो पट ते जो अचे किरियो त आख़िर थाली वापसि खईं लेकिन बत जेको किरियल हो इहो त वरी पट तां त कोन खणंदो न। ॻाल्हि सम्झ में आई आहे मथां गुज़री वई सम्झ में आई आहे न माशाल्लाह। पट ते जेको किरियो इहो कोन खई थाल खणी वियो ही छा कई पे बिस्मिल्लाह करे हथ धोई साफ करे अचे करे पे चुड़ी चई चैट करे बिस्मिल्लाह पढ़ी ताम खाइण शुरू कई चओ सुभान अल्लाह। हो जी पैसा ॾिनास वो मथा अचे बी रहियो मथे न्यारे चई क्या तो मूं पहिरियों ई चयो त रोज़ी रिज़्क जो ज़ामन अल्लाह है पर ॻाल्हि ॿुध हेर मुई अल्लाह जा पाण हालात सही कोन्हनि ते ना पट ते लाड़े ॾिने जॾहिं सही छदा तॾहिं दस्तरखाने ते वेही खांदासीं चओ सुभान अल्लाह। हेर असांजा हालात तोरो पाण सही कोन्हे ना तंहिंजे करे पट ते लाइ पर पोइ बि शुक्र आहे पट ते बि ॾिनई त ज़रूर आहे अगरि न ॾिया त छा करियूं आहे इंसानो हो ॾियण वारो आहे पोइ असांजे हालात जे मुताबिक़ असांखे मिलंदो आहे। हेर थोरो टाइम थियो आहे मींहुं बारिश आयो त कंहिं इलाइक़े जे अंदरि मूं फोन करे पुछां के त मुंहिंजो भाई मौली साबु कोड़ो इन का पुछा मुझे तव्हां बारिश आहे या न आहे चए सही असां बारिश आहे मुझे तव्हां आहे मुझे असां अमलनि ऐं किरदारनि जे मुताबिक़ अल्हम्दुलिल्लाह थोरी घणी नसीब कई असांजी इहा कहिड़ी ॻाल्हि मुझे असांजी जेकी हैसियत बि असांजा जेका अमल किरदार हुआ इन जे मुताबिक़ त असांखे जेको मिले थो सो असांजे अमलनि जे करे आहे हैसियत जे करे आहे ताक़त जे करे असांजे अमलनि जी कमज़ोरीअ जे करे असांखे दीन जी दूरीअ खां करे जेतिरियूं बि आज़माइशूं तकलीफ़ूं अचनि थियूं इहे सभु जूं सभु अल्लाह ताला राज़ी कोन्हे पंहिंजे बाननि जे अंदरि लेकिन बाननि जा किरदार एतिरे क़दुरु बदतरीन बणजंदा पिया वञनि जेको असां हिननि जी सज़ा पिया कटींदा रहूं मस्जिद असांजूं ग़ैर आबादन अल्लाह जो क़ुरान घर जे अंदरि कयो केर पढ़ण लाइ मुसलमान तयार कोन्हे उॾोयूं उन पन्ननि खे वर्कनि खे खाई वञनि मुसलमान जे घर जे अंदरि ख़ुदा जो क़ुरान वेठो नारे आहे मौला कहिड़े घर जे अंदरि आणे रखियो जित कर क़ुरान खे ॾिसण वारो बि केरु कोन्हे पढ़ण वारे त पंहिंजी जॻह ते आहे महबूब जा ग़ुलामो केरु अगरि क़ुरान पाक न पढ़ियो हुजे मुस्तफ़ा फरमाए साबे जे टाइम ते सिर्फ़ु अवां उन जो दीदार करे वञो यकीन अल्लाह ॼाणो आहे कई बुज़ुर्ग कहिड़ा वफ़ात करिया जेके सिर्फ़ क़ुरान पढ़िया कोन क़ुरान जो दीदार करे दिया वफ़ात करिया उन जी क़ब्र मां मुश्क ऐं अंबर जी खुशबू ख़ुदा ताला पैदा फरमाया चओ सुभान अल्लाह। असां तव्हां त अल्हम्दुलिल्लाह पढ़िया लिखिया आहियूं खानदानी माण्हू आहे तालीम याफ़्ता माण्हू आहे दौरे हाज़िर जे अंदरि को जाहिल नज़र अचे ई कोन थो बाक़ी हाँ बेदीनियत ज़्यादा थींदी थी वञे सा तालीम जे करे कान्हे सा असांजा किरदारनि अफ़ालनि जे करे असां उसूल खां हटंदा पिया वञूं अल्लाह ताला जॾहिं इंसान पंहिंजी हक़ीक़त खे विसारे थो न पोइ नुक़सान में अंदरि अचे थो। ही जेके जानवर आहिनि पखी परंदा आहिनि ॻाल्हि सम्झ में अचे थी या न मथां गुज़री थी वञे ठीकु आहे महिरबानी रुगो शर अल्लाह करे सम्झ में अचे। ही जेको पखी आहे जेको जानवर आहे चार टंगी वारो ॾिसो आहे न चार टंगी वारो गऊ भी है गड़ा भी है बकरी भी है कुतो भी है बिलो भी है चार टंगी वारे जी गाल थे तो लाजमी ना उठ मानू चई सके ये सब जानवर चार टंगी वारा चार टंगी वारे जानवर के अल्लाह सही पैदा फरमायो तो उन जानवर अर्ज कियो तो मुझा मौला करीम आऊं किए कंदोसी मुझो रोज किए मिलंदो अल्लाह सही फरमाए तो तू वञंदे तो के टंगियूं तो ॾियां उन ते फिरंदो फिरंदो पंहिंजो रिज़्क वञी खाई अचे चओ सुभान अल्लाह। वरी जंहिं टाइम ते अल्लाह साईं बदक के पैदा फरमायो तो बदक पुछा कयो तो मालिक आऊं कीअं कंदा अल्लाह फरमा तो के पंग तो ॾियां पाणीअ में तरंदी तरंदी वञी पंहिंजो रिज़्क नारे अचे। वरी पखी पैदा थिया मौला असां कीअं कंदा अल्लाह फरमाए तव्हांखे फंग ॾींदो उॾरंदा वञे जाऊं जितां पुॼंदा हितां खाई वञे तव्हां ते लॉकडाउन को बि कोन लॻंदो कॾहिं अवां रोड बंदि करणु कोन पवंदो अवां यकीन कामिल रखो जेको आऊं तव्हांखे हुनर ॾियां थो इन हुनर ते क़ाइम रही जाऊं इंशाअल्लाह का ताक़त दुनिया जी तव्हांजे रिज़्क खे बंदि करे कोन थी सघे न तव्हांखे वरी लॉकडाउन करे रोड बंदि करणु पवंदो जितां चाहींदा हुतां खाईंदा पिया हलंदा वञो। अब कदे पखी लॉकडाउन क्यों कोरोना वायरस इन्हनि जे मथे आई ये सब मुसीबतूं असांजे मथां छॾे परे अचनि असां उसूल तां हटी विया असांजो जेको हुनर हो फन हो बुनियादी सो कहिड़ो फन हो अव्हांखे ख़बर आहे ॻाल्हायो त सही फन जो पतो आहे असां मुसलमान इंसान पूरी इंसानियत जो सिर्फ मुसलमान जी ॻाल्हि न इंसान जो फन जेको बुनियादी अल्लाह ताला अता फरमाए इहो फन कहिड़ो आहे अब कहिड़ो फन आहे
ॿुधायांव थो न हाणे सुभान अल्लाह चवंदा तो ॿुधाईंदुसि हाणे आऊं ॿुधायां बि आऊं सुभान अल्लाह बि आऊं करियां तव्हीं रुगो बस करे वेठा वञो लब्बैक 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 नारो ई अहिड़ो जैसी महफ़िल मची थी वञे लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे खत्म नबूवत जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। महबूब जा गुलामो जॾहिं इंसान खे अल्लाह पैदा फरमायो इंसान नंढड़ी उम्र में हली को तो सके इंसान नंढड़ी उम्र में ॻाल्हाई को तो सके इंसान नंढड़ी उम्र में समझी कोन तो सके इंसान नंढड़ी उम्र जे अंदर ॾिसी कोन तो सके अब पिछड़ो बचो ॻाल्हाईंदो रोंदो असर ॻाल्हायो तो सही न हिते उथण जी बिड़ी तो करे इहो त असां त करे कोन ॿुधो इहो सिर्फ़ अगरि नंढड़ी उम्र जे अंदरि आहे त मदीने वारो मीर पंहिंजे गोॾनि ते बीह करे अल्लाह खां दुआ थो घुराए मौला उम्मत जो बेड़ो पार फरमा चओ सुभान अल्लाह बाक़ाया त ॿियो बचो असां त ॾिसो कोन्हे अर्ज कई मुंहिंजा मौला आऊं कीअं रहंदोसीं अल्लाह साईं फरमायो ए मुंहिंजा प्यारा बाला परेशान न थिया तोखे बि हिकिड़ो हुनर थो ॾियां तूं छा कंदे आ रोईंदो रहो रोईंदो रहो रोईंदो रहो तुंहिंजी जीजल अम्मा अचे तोखे पाणी बि ॾींदी खाधी बि ॾींदी खीर बि ॾींदी ऐं तुंहिंजी अम्मा अगरि तोखे सी थींदो त रोअंदो आहे बुख लॻंदी त रोअंदो आहे का शइ तोखे चुंग को हणे वॼे आहे त बि तोखे रोअणो आहे तुंहिंजो कम आहे रोअण तुंहिंजी अम्मा पाणी अचे मसाइला हल कंदी रहंदी हाणे जो ई बच्चो वॾो थींदो वियो त उन वटां इहो हुनर इहो फन ख़तम थींदो वियो आहे या न वॾो माण्हू चए थो पोइ रोए थो करे हा बोटे के लठियूं बाठा लॻंदा सा अलॻि अलॻि हूअं त रोअण त कोन थो अचे अब आहे न त ही मथे जीअं वियो त उन वटां हुनर फन निकिरंदो वियो अॼु बि उहो साॻियो ई हुनर फन अचो अल्लाह जे दर ते रोई दुआ घुरो इंशा अल्लाह अम्मा वटि रोअण सां मुश्किलातूं हल पे थियूं रब्बुल आलमीन माउ पीउ खां 70 हिस्सा ज्यादा बाने जे मथे महिरबानी अगरि उन जे दर ते रोअंदाऊं त बेड़ो ई ख़ुदा ॿिन्ही जाननि में पार फरमाए छॾींदो। और महबूब जा गुलाम मीलाद शरीफ़ जी आख़िरी ॻाल्हि तो ॿुधायो जागो था न हथ मथे खणो सुभान अल्लाह चओ कुछ तो पतो पयो मूंखे बि सुभान अल्लाह असां जागणू हाणे पूरा थी आहियूं तंहिंजे करे तो ॿुधायां महबूब जा गुलामो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ी उम्र वारो चओ सुभान अल्लाह साईं जो जॾहिं नंढड़ी उम्र वारो अञा साईं बीबी हलीमा सादिया साईं खे खणी करे रवानी थे उछड़ीअ जे मथे सवार अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अञा साईं जो अखियूं मुबारक बि बंदन इन टाइम ते वञे थी ॿाराड़ीअ खां जंग खां वञे पई उछड़ीअ जे मथे सवार उन टाइम ते 40 नसरानी जिन्हनि खे पतो पइयो त ही मुहम्मद आहे ही इस्लाम जो पैगाम फैलाईंदो बुतन के खत्म कंदो शिरक के खत्म कंदो नबी पाक फरमाए ला अख्फा अलैकुम शिरका ऐ उम्मतियो मुके तवां जे मथे शिरक जो खौफ ही कोने कंजो फरमान चओ सुभान अल्लाह नबी पाक फरमाए ला अख्फा अलैकुम शिरका मुके पांजे उम्मत जे मथे शिरक जो खौफ ही कोने कयामत ताणी मुजा उम्मती मुशरक थी कोन था सगन यो फरमान नबी पाक जो है हाँ जी अगर नबी पाक फरमाए मुझा उम्मती मुशरक न छना असीं तवी सोचूं त फिलाणो मुशरक आहे बिदती आहे नाजायज आहे गलत गाल है मानू समझ न हुजे तालीम न हुजे त मानू मार को भी ड्रिगो न करे बेहतरी है नबी पाक फरमाए मुझी उम्मत कयामत ताणी मुशरक थी कोती सके हाँ दीन खां दूर चंदा दौलत जे करे दुनिया जे करे जायदाद जे करे पैसन जे करे डोकड़न जे करे तालीम जे करे दुनियावी लेवल जे करे थोरो दीन खां दूर जरूर हुंदा पर मुशरक कदे भी कोन बनजंदा चओ सुभान अल्लाह या गारंटी पैगंबर इस्लाम दिनी है त मुजो उम्मती कयामत ताणी शिरक करे कोन तो सके शिरक माने अल्लाह सा वहदहु ला शरीक सा के शरीक कर जात जे अंदर सिफात जे अंदर अल्लाह जात
ज़ात जे अंदर सिफ़ात जे अंदर वहदहू ला शरीक रब आहे, इन सां के भी शरीक कोने आ। ओ रब्बुल आलमीन जी ज़ात आहे। असां पंहिंजे आका के भी खुदा कोन समझंदा आहियूं, लेकिन याद रखो खुदा का जुदा भी कोन समझंदा आहियूं। असांजो इहो तरीक़ो आहे। खुदा बिल्कुल ही मोहम्मद ना आहे, लेकिन मोहम्मद खुदा का जुदा भी ना आहे। असांजो ईमान भी त इहो आहे। अगर केर तालीम पढ़िया ॾिसिया के ॿुधिया त पोइ माण्हू मार्को करिया त अल्लाह ताला सभिनी लाइ आसानी फरमाए। साईं छा कयो, नंढड़ी उम्र वारो 40 नसरानी चारों तरफ बीबी हलीमा सादिया जे उठड़ी मुबारक के अॻियां फिरी आया। हाँ बीबी हलीमा सादिया नारियो त हित घर भी कोने, माण्हू भी कोने, पाड़ू भी कोने, कबीलो भी कोने, माराड़ी जंग लगो पियो आहे। इन टाइम ते बीबी हलीमा सादिया पुकारे पई मोहम्मदा, ए अल्लाह जा हबीब हाणे तव्हां पंहिंजो अखियूं खोलियो। 40 नसरानी हमलो करण जे लाइ पहुची विया। जीअं बीबी हलीमा सादिया पुकारियो आहे, अल्लाह जे हबीब पंहिंजो अखियूं मुबारक खोलियो आहे। जीअं खोले आसमान जी तरफ़ इशारो रसूलुल्लाह फरमायो आहे। इशारो करण जी देर भी आसमान मां जेरो अचे नाज़िल थियो। 40 नसरानी राख थी विया, मदीने वारो मीर बची वियो आहे। बीबी हलीमा इन टाइम ते पुकारे त या मोहम्मदा, ए मोहम्मद अरबी पंहिंजो अखियूं खोलियो आहे। साईं खोले करे इशारो हिकिड़ो ई कयो आहे, कम सिबरन जो लही वियो आहे। 40 नसरानी उते राख थी विया। अल्लाह जे हबीब के खुदा ताला बचाए वरतो आ। महबूब जा गुलामो, उन प्यारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत असाई तव्हां जे दिलनि जे अंदर खुदा ताला नाज़िल फरमाए। असाई तव्हां जे उन महबूब जे अचण सां चरंद परंद पखी जानवर, मशरक वारा, मगरब वारा, शुमाल वारा, जुनूब वारा, अर्शन वारा, फर्शन वारा, सभिनी खुशियूं पे मनाईंदे रहियो ऐं मुबारकूं ॾींदा रहिया त मुबारकूं जेव जाने कायनात ईमान कायनात मोहम्मद रसूलुल्लाह चयो आहे। चओ त महबूब जे हुकुम सां, महबूब जे हुकुम सां ऐं वण बि हली ते आया, समझे सचो रसूल उठड़न भी सर झुकाया। चओ सुभान अल्लाह। ऐं महबूब जे हुकुम सां, महबूब जे हुकुम सां ऐं वण बि हली ते आया, समझे सचो रसूल उठड़न भी सर झुकाया। ऐं समझे सोयो रसूल उठड़न भी सर झुकाया। चओ चओ महबूब जे हुकुम सां, महबूब जे हुकुम सां ऐं वण बि हली ते आया, समझे सचो रसूल उठड़न भी सर झुकाया। ऐं समझी सचो रसूल उठड़न भी सर झुकाया। महबूब जे हुक्म सां उठे भी पंहिंजा सरड़ा झुकाए छड़िया। चओ सुभान अल्लाह। उन आका जे दीदार सां मस्त मस्त उठ भी होश में अचे विया। छिता छिता जानवर भी होश में अचे विया। छिता छिता जानवर जेके पागल कुत्ता बणिजी वेंदा हुआ, पर मुस्तफ़ा जे अॻियां जॾहिं अचींदा हुआ त यकीन ॼाणो होश वारा बणिजी वेंदा हुआ। चओ सुभान अल्लाह। मस्जिद नबी शरीफ आहे, उन जे गेट जे मथे जानवर आहे कुतो, छिती कुती वेठी वञे। ओ जेको अंदर माण्हू दाख़िल चे तंहिंखे ॾंगींदी पई वञे। अंदर मस्जिद नबीअ जे अंदर मदीने वारो मीर बैठो आहे। चओ सुभान अल्लाह। कुर्बान वञा उन प्यारे आका जी ज़ात तां। हिकिड़ो माण्हू अंदर दाख़िल थियो, कुतीअ ॾंगणी करे उनखे ज़ख्मी करियो थो। ॿियो अंदर थियो, ज़ख्मी करे छॾी। टे खे ज़ख्मी करे छॾी। साईं जो दुरूद शरीफ पढ़ो, कम चढ़ंदो तो वञे।
अल्लाह पंहिंजो रहम करे यको मथे ॻाल्हियूं हलंदी पई अञा अचे पोइ बि 1.5 घंटो दरूद शरीफ पढ़ो बस बाबा 1.5 घंटो ॿियो कोन्हे हिकिड़ो शेर जो लिखियो सो ॿुधाए पियो दादा गुरू में परेशान न छो छा कई कुती वञे के खाईंदी वञे जख्मी कंदी वञे अंदर रसूल अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा के ॿियो ख़बर मामलो कहिड़ो आहे जो तव्हां सभी अचो पिया त हिन जो हालात ख़राब पिया न चए साईं ॿारहं हिकिड़ी छुदी कुती वेठी आहे सभिनी खे डंगींदी पई वञे साईं फरमा अगर मसइलो कहिड़ो आहे चए साईं मसइलो सम्झ में नथो अचे बाक़ी कम सभिनी जो लाइ रखी महबूब करीम रहमत वारो नबी पाण ॿाहिरि निकिरी आयो साहबा फरमा या रसूल अल्लाह थोरो साइट में बीह जाऊं महबूब साईं फरमा ना ना या चिती कुती जरूर आए पर मुंह मुस्तफा के सुञाणंदी आहे चओ सुभान अल्लाह जानवर पागल जरूर आए पर मुंह मुस्तफा के सुञाणंदो आहे साईं पुछा के जीअं अल्लाह जो हबीब करीब आओ त कुती पुछ लुटकाए करे साईं जे पेरनि में अचे वेही रहे अर्ज़ थी करे मुंहिंजा आका मुंह तेला करे ते कयो त हे पहिरियां जेको दाख़िल थियो सो अबू बकर जो दुश्मन आहे ॿियो जेको दाख़िल थियो उस्मान जो दुश्मन आहे टियों जेको दाख़िल थियो आहे सो उस्मान गनी जो जेको 3 यारनि जो दुश्मन हूंदो हिननि जा असां कुत्ता भी दुश्मन हूंदा रहंदासीं हाणे अंदाज़ो लगायो ये शान है खिदमतगारों की चओ सुभान अल्लाह थोरो मथे करियो आवाज़ चओ त ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा अरे कोई फिदा है बिल देखे दीदार का आलम क्या होगा ये जानवर जेके नबी पाक जे दुश्मन साहबा जा दुश्मन जेके उन्हनि खे सुञाणी वरितो आहे अल्लाह जे हबीब जा गुलामो उन आका जी मोहब्बत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहब्बत आहे दुनिया जे अंदर इंसान भले कीअं बि चवे आ कुछ आ भले हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी मिजाज आहे जेकॾहिं असां ई तव्हांजो छा करणो आहे पंहिंजे आका सां मोहब्बत करणी आहे उन ई रसूलुल्लाह सां इश्क करणो आहे इन जे लाइ करे असांखे भले पूरो ज़मानो दुनिया वारा छा में छा बि चवनि अबू बकर इहा बर्दाश्त ताना करे वेठो आहे उमर इहे ताना बर्दाश्त करे वेठो आहे उस्मान इहे ताना बर्दाश्त करे वेठो आहे बिलाल हबशी इहे ताना बर्दाश्त करे वेठो आहे सहाबा सभिनी इहे ताना बर्दाश्त कया अॼु जॾहिं बर्दाश्त कयूं त उन जो नालो इंशाअल्लाह क़यामत ताणी रोशन खुदा फरमाए छॾियो आहे चओ सुभान अल्लाह अॼु उन जो ज़िक्र क़यामत ताणी हलंदो रहंदो अबू बकर जो ज़िक्र क़यामत ताणी चुकी को थो सघे त पोइ मुस्तफा जो ज़िक्र कीअं थो ख़त्म थी सघे उमर जो ज़िक्र अगर ख़त्म नथो थी सघे त महबूब जो ज़िक्र ख़त्म कोन चंदो अल्लाह ताला फरमाए वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला हबीब जीअं क़यामत ओडी ईंदी रहंदी आऊं तोजा वरी आशिक ज़्यादा पैदा फरमाईंदो रहंदोसीं चओ सुभान अल्लाह जीअं महशर क़रीब ईंदी क़यामत ओडी ईंदी दुनिया आखिर में वेंदी रहंदी ईअं तोजा आशिक ई परवाना वधाईंदो रहंदोसीं ईअं ईअं तोजे इश्क जे अंदर तड़पंदा रहंदा अवां ॾिसो मीलाद शरीफ अॻे असांजे इलाइक़े जे अंदर काज़ी मरहूम काज़ी अब्दुल मजीद कुरैशी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह ताला उनके जन्नत में आला मकाम नसीब फरमाए रसूलुल्लाह जी शफाअत ऐं दीदार नसीब फरमाए उन जे इलाके में उन जी मस्जिद में सिर्फ निकरंदो बाद मुफ्ती आज़म लसबेला मुफ्ती मोहम्मद सुलेमानी दामत बरकातुम आलिया आयो जॾहिं करे इलाके जे अंदर मीलाद शुरू थींदा रहिया हल बाज़ार जो सिलसिलो बाज़ार ताईं हलंदो रहियो आस्ते आस्ते ॿाराड़ीअ में वधंदो रहियो इर्द गिर्द जा इलाइक़ा मीलाद सां मुनवर थींदा रहिया हाणे एतिरे क़दर ताईं हलियो कि जबलनि जे आख़िरी कोने जे अंदर जिते इंसान वञी कोन थो सघे हुते बि मुस्तफा जा आशिक जा परवाना मीलाद मनाए रहिया आहिनि चओ सुभान अल्लाह चओ इसका आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया चौथा इसका आवाज़े ऐ मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया ऐ रातों दिया रोही रोही रातों दिया रोही रोही माणू चवल मस्तानिया चौथा इसका आवाज़े ऐ इसका आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया ऐ
रातों दिया रोही रोही रातों दिया रोही रोही मानू चवल मस्तानिया इसका आवाज मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया अल्लाह महबूब जे इश्क जे अंदर तड़पंदा रहो इंशाअल्लाह बेड़ो पार थींदो त रसूलुल्लाह जे सदके में पार थींदो रहंदो दुनिया भले कीअं चवे परवाह न करियो घबरायो न माण्हुनि जी सोच हर को पंहिंजे पंहिंजे दिमाग़ सां सोचे तो असां चवंदासीं त भले पियो धिकारे भले पियो धिकारे सारो ज़मानो असाल काफी हुसैन जो नानो हुसैन जो नानो चो सुभान अल्लाह ऐ भले पियो धिकारे भले पियो धिकारे सारो ज़मानो असाल काफी हुसैन जो नानो हुसैन जो नानो ऐ दोसन दुनिया में छॾियो त छाहे ऐ वेठो बमदनी त परवा भिलाए ऐ दोसन दुनिया में छॾियो त चाहे ऐ वेठो बमदनी त परवा भिलाए रब जेल खल क्यों रब जेल खल क्यों सारो कारखानो असल काफी हुसैन जो नानो हुसैन जो नानो लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ताजदारे खत्म नबूवत अल्लाह ताला साईं तव्हांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में मंजूर ऐं मक़बूल फरमाए खुदा ताला अॼो को इहो प्रोग्राम चाचा हशम वारे अदा वारे भाइरनि अज़ीज़ वारे दोस्त अब्दुल मालिक वारे गॾिजी कयो खुदा ताला उनजे घर में रोज़ीअ में रिज़्क़ में कारोबार उमर वचन में बरकतूं रहमतूं अज़मतूं नाज़िल फरमाए अल्लाह करीम पंहिंजे हबीब जी सची पकी गुलामी नसीब फरमाए मुसलमानों पंहिंजे आका जी दिल में सची पकी मोहब्बत रखो इंशाअल्लाह ताला दुनिया जी का ताक़त इंसान के हटाए को थी सके जिते इश्क़ रसूल जी शमा जिते रोशन थी वञे थी या मिटजण वारी काने हासद असद की आग में खुद ही जला करे वो शम्मा क्यों बुझे जिसे रोशन खुदा करे इंशाअल्लाह ताला सदाएं दुरूद की आती रहेगी जिसे सुन के मेरा दिल शांत होता रहेगा खुदा अहले सुन्नत को आबाद रखे हुजूर का मिलाद होता रहेगा व आखिर दावाना अनिल हम्द मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम शमए बज़ में हिदायत पेला को सलाम लमका की जबी बहरे सजदा जो के रफ़ाते मंज़िले अर्शे आला जो के अज़मते किबलाए दीनो दुनिया जो की जिनके सजदे को मेहराबे काबा जो की उन बैओं की लताफ़त पेला को सलाम मुस्तफा जाने रहमत पेला को सलाम शमाए बज़ में हिदायत पेला को सलाम मुर्शिदे शाह अहमद रज़ा रज़ा वो रज़ा आला हज़रत बेरेली
के शाह, जिनकी हर हर अदा सुन्नत मुस्तफा डाल दी कल्बों में अज़मत मुस्तफा। सैयद आला हज़रत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम। शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। या इलाही वास्ता ज़िक्र रसूल, या इलाही वास्ता आले रसूल। और ये सलामे